शांति हमेशा बाबा की याद था करो। खुद की आत्मा समझी बाबा की याद करो। मन में कोई भी गाल जो बाबा की ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांति स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। सदा खुश रहण वारी ये शरीर एकदम निरोगी आहे। मां शक्तिशाली आत्मा आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा जे तन द्वारा चवनि था, मीठी मीठी ॿार बाबा असांखे चवंदा आहिनि, जीअं जीअं असां फालतू सोचंदा आहियूं न त असांजी बुद्धि कमज़ोर थी वेंदी आहे। कंहिंजी बुद्धि सुठी हूंदी आहे, कंहिंजी बुद्धि कमज़ोर हूंदी आहे। असांजी सोच सां बुद्धि सुठी ॾींदी आहे। त अगरि कोई ॿार स्कूल में पढ़ंदो आहे, अगरि उहो पढ़ाई जे बारे में वीचार करे, भई टीचर त ॾिसो हिकु चैप्टर हिकु ॾींहं में बि पूरो कराए ॾींदी, लेकिन जंहिं चैप्टर लिखियो हूंदो न हुनखे साल लॻंदा आहिनि न। हिकु हिकु ॻाल्हि खे, हिकु हिकु शब्द जो ॾाढो गहरो अर्थ हूंदो। जीअं त माण्हू चवंदो असां कलाक में सुखमनी पढ़े छॾंदा आहियूं, पर हुन में श्री गुरु नानक देव त ग्रंथ लिखिया ई कोन अथई। उन थोरी ग्रंथ पढ़े करे भॻवान जी प्राप्ति कई, है न। जंहिं समय सिख धर्म शुरू थियो उन समय ग्रंथ हुया। इहे त पोइ माण्हुनि वीचार सागर मंथन करे परमात्मा जी महिमा लिखी आहे, ऐं असां कलाक में सुखमनी पढ़ी था छॾूं। हिकु हिकु शब्द जो तव्हां अर्थ कढो न, तव्हांखे महीना लॻी वेंदा, पूरी साल लॻी वेंदा पूरी सुखमनी कंप्लीट करणु। अगरि तव्हां हिकु हिकु शब्द जो अर्थ सम्झी करे उनखे जीवन में धारण करे हलो त तव्हांखे साल लॻी वेंदा हिकु सुखमनी पूरी करणु। टीचर त बसि इहे चैप्टर पूरो थी वियो, ऐं सोचदी आहे कि ॿार ॿुधो आहे सम्झे नथो। केरु त माण्हू रटे करे फटाफट त उहो हुनजे लाइ इंटेलिजेंट आहे। अॼुकल्ह दुनिया में टीचर ऐं डॉक्टर केॾो वॾो थी वियो आहे। टीचर चईंदी ॿारु डफ़र आहे त उहो ॿारु डफ़र आहे। डॉक्टर चईंदो ये बीमारी ठीकु न थींदी त बसि डॉक्टरनि जवाबु ॾेई छॾे। जीअं त भॻवान मना करे छॾे, हाणे हिन आत्मा हिन शरीर में न रही सघंदी आहे, हिन जो शरीर हाणे बसि ख़तमु थियण वारो आहे न। त ॾिसो दुनिया में माण्हू टीचर ऐं डॉक्टरनि खे केॾी वॾी पोज़ीशन ॾेई रखी अथई। इहे बिल्कुलु बि अॼुकल्ह जी दुनिया में ठीकु न आहे, है न। तव्हां हिकु ॿार खे संभाले था सघो अॼु घर में। अॼु तव्हां हिकु ॿार खे सुबुह खां राति ताईं संभालो, पढ़ाए सघंदा आहियो। त टीचर जी क्लास में त घणा ॿार हूंदा। एॾनि ॿारनि खे टीचर हिकु ॾींहं में हिकु चैप्टर पढ़ाए बि छॾंदी। कंहिंखे सम्झ में आयो न आयो, जेके सम्झ में आयो उहो इंटेलिजेंट आहे, जेके सम्झ में न आयो उहो डफ़र आहे। ऐं टीचर खां पुछो उहो चैप्टर घणा बार पढ़िया हूंदई,
ऐं जंहिं चैप्टर लिखियो हूंदो उन्हनि केतिरे सालनि में उहो लिखियो हूंदो, है न। छो जो जीवन में हिकु हिकु शब्द जेसिताईं अनुभव न थिए तेसिताईं किताब थोरी लिखंदा आहिनि माण्हू। हिकु किताब लिखण में माण्हुनि खे सालो लॻी वेंदो, जंहिं बि लिखियो हूंदो पहिरीं बार। त बाबा असांखे चए थो कि ॾिसो दुनिया में, ऐं असांखे भॻवानु चए थो कि तव्हां मुंहिंजा सुठा ॿार आहियो। परमात्मा असांखे चईंदो आहे जीअं मां तव्हांजी महिमा कंदो आहे न, उहा जीअं तव्हां मुंहिंजी महिमा कंदा आहियो, जीअं तव्हां मुंहिंजी महिमा कंदा आहियो, उहा ई परमात्मा असांखे चईंदा आहिनि कि तव्हां ख़ुदि जी महिमा करो। छो जो असां जेतिरो ख़ुदि खे बुरो चईंदासीं, जेतिरो ख़ुदि जे लाइ बुरो सोचंदासीं, बुरो ॿुधंदासीं, उल्टी सुल्टी ॻाल्हियूं सोचंदासीं न, ओतिरी असांजी बुद्धि ख़राबु थींदी वेंदी, ओतिरी असांजी बुद्धि ख़राबु थी वेंदी। असांजी बुद्धि, कंहिं ॿार जी बुद्धि कमज़ोर, कंहिंजी सुठी छो थींदी आहे? छो जी कई बार ॿार त होशियारु हूंदो आहे, लेकिन टीचर हिकु बार ॾिसी छॾे हिन ये ग़लती कई या हिनखे सम्झ में नथो अचे, त टीचर पंहिंजी नज़र उहा ठाहे छॾंदी आहे कि इहे डफर ॿार आहिनि, इहे न पढ़ण वारा ॿार आहिनि, इहे जीवन में कुझु न करे सघंदा आहिनि। कंहिं अथॉरिटी ॾिनी आहे टीचर खे ईअं चइण लाइ कि जीवन में कुझु न करे सघंदा आहिनि, है न। त हिन करे ॿारनि जो अॼुकल्ह जीवन बि ख़राबु करण वारी टीचर बि आहे त सुधारण वारी बि आहे, है न। टीचर खे माण्हू स्कूल में फीस ॾियनि था, भई ठीकु आहे असांजो ॿारु पढ़णु ईंदो, लेकिन टीचर केरु थींदी आहे कि उहो बार बार तव्हांजे ॿार खे चए इहे डफर आहे, इहे जीवन में कुझु न करे करे उनखे ॿियो ई उनखे हुनजे जीवन खे ख़राबु करे छॾंदी। ऐं माउ पीउ बि चईंदा टीचर ईअं थी चए त जीअं त ॾाढी वॾी ॻाल्हि थी वई, टीचर त जीअं भॻवानु थी वियो, है न। त अहिड़ी ग़लति फहमी में माण्हू माउ पीउ रहंदा आहिनि। हिन करे छा थींदो आहे कि माण्हू ॿार त पैदा कंदो आहे, लेकिन ॿार खे सुठी रीति पाले न सघंदो, छो जो उहो ॿिए जे चए ते हलंदो। अॼु कंहिंखे भॻवान ते विश्वास हुजे न त कंहिंजी वॾे सां वॾी बीमारी बि दूरि थी वेंदी आहे, लेकिन अगरि माण्हू डॉक्टरनि जे चक्कर में अची वियो त बसि पोइ ॾाढी मुश्किल थी वेंदी, है न। छो जो डॉक्टर भॻवान जी शक्ति खे मञंदा ई न आहिनि, उहो त साइंस जी शक्ति खे मञंदा आहिनि। कई डॉक्टर मञंदा आहिनि जो चईंदा आहिनि कि हाणे त असां कुझु न करे सघंदा आहियूं, हाणे त भॻवानु ई करे सघंदो, है न। हिन करे पंहिंजे ॿारनि जो भविष्य न बिगाड़ो, थोरो सम्झो कि हेॾा सारा ॿार हिकु टीचर कीअं पढ़ाईंदी, ऐं हिकु ॾींहं में हिकु चैप्टर, 2 ॾींहंनि में 2 चैप्टर कीअं पूरा थींदा, हेॾे सब्जेक्ट में हेॾा चैप्टर कीअं पूरा थी सघंदा आहिनि। जॾहिं तव्हां हिकु सुखमनी सम्झी नथा सघो, सालनि खां उहो ई था पढ़ो, त हर साल नया किताब ॿार कीअं सम्झी करे पास थींदो। भारतवासी पंहिंजे ॿारनि जी बुद्धि खे उन रीति डेवलप्ड ई न कंदा आहिनि, है न। ॾिसो विदेश में बि पढ़ाई थींदी आहे, उन्हनि जा ॿार हर चीज़ प्रैक्टिकल सिखंदा आहिनि। पंहिंजे ॿारनि खे ख़ुदि खे बि जीवन में न थोरो प्रैक्टिकल सोचो कि एॾे हथनि वारी देवी थी सघंदी आहे छा, एॾी कारी कारी, एॾी भयानक हीअं वार हीअं करण वारी देवी थी सघंदी आहे छा। थोरो सम्झो, दिमाग़ खे थोरो खोलो, अंधश्रद्धा में न वञो। हर हिकु चीज़ जो अर्थ आहे, काथे निराकार भॻवानु माण्हू चए थो मथां वारो ॼाणे असांजे अंदरि कीअं हूंदो हो। असां त हेॾा पाप था करूं, हेॾा विकार में था वञूं न। जेसि ताईं माण्हू सम्झंदो न ॾिसो विदेश वारनि जी बुद्धि त बि सुठी आहे, उहो कॾहिं न चईंदा असांजे अंदरि भॻवानु आहे, न। उहो चईंदा भॻवानु त मथे रहंदो आहे, असां त एॾो उल्टो सुठो खाईंदा आहियूं, पीअंदा आहियूं, कमु कंदा आहियूं, भॻवानु कीअं असांजे अंदरि हूंदो, न।
लेकिन भारतवासी पंहिंजी बि इज़त न रखी आहे त पंहिंजे भॻवान जी बि इज़त न रखी आहे। पंहिंजे भॻवान खे बि अहिड़ा भयानक रूप ॾे। हाणे ॾिसो देवियुनि जी मूर्तियुनि खे कल्ह नदी में फिटी कंदा, है न। बसि चईंदा असां परवान था करूं, कोई माण्हू चईंदो फिटी कंदा त उन्हनि खे चईंदा असांजी देवियुनि खे चईंदी फिटी कंदा। फिटी ई था करो न। गणेश जी मूर्ति विझण वञो, छा कंदा? पाणी पासे में अचे त फिटी कंदा न, कि वेंदा उनखे प्यार सां पाणी में परवान करणु। शब्द चेंज करण सां थोड़ी अर्थ चेंज थी वेंदो। फिटी कंदा, हुन खां पोइ कचिरे में मिलंदी देवी जी मूर्ति किनारे ते, पोइ क्रेन अची खणी वेंदी, पोइ हुनजी मिट्टी खे वरी ॿिए साल देवी ठाहींदा, है न। त इहे केसि ताईं हलंदो? भॻवान बि असांखां पुछंदो आहे इहे खेल कूद केसि ताईं हलंदो? केसि ताईं तव्हां अहिड़ा मुंहिंजा रूप ठाहे करे पूजा आदि करे नदी में फिटी कंदो? केॾो ख़र्चो थींदो आहे, ख़र्चो केॾो थो थिए। अॼु ॿारनि खे माण्हू घर में फ्रूट नथो वठी अचे, फ्रूट महांगो आहे, लेकिन उहा ई भक्ति में माण्हू गिह जा दिया था जलाइनि। वेस्ट छा थींदो गिह जे दिए सां चलाइण सां? एॾा फूल माला, एॾा फ्रूट नदी में फिटी कंदा, एॾा मालायूं फिटी कंदा न। तंहिंखां सुठो त ॿारनि खे कुझु सुठी चीज़ वठी ॾियो, वीचारनि जो शरीर बि ताक़त वारो थिए। ॿारनि खे गिहु न खाराईंदा, भॻवान खे गिह जा दिया जलाईंदा। भॻवान त निराकार मथे वेठो आहे। त इहे बेसमझी थी न। त सम्झणु आहे न, जेसि ताईं इंसानु सम्झंदो न कि असां देखा देखी में इहा ॿियो ई पंहिंजो टाइम वेस्ट, एनर्जी वेस्ट, पैसो वेस्ट था करूं, भॻवान जी केॾी इंसल्ट था करनि, है न। देवियुनि जे रूप में नारी शक्ति खे पूजनि था, ऐं घर में उहा ई नारी शक्ति जी छा इज़त आहे? दुनिया में नारियुनि जी छा इज़त आहे? बसि कन्याऊं खाराईंदा कल्ह, बसि पूजा आदि कंदा, वरी उनखे मारण करणु ग़लति कमु शुरू थी वेंदो। त आख़िर त दुनिया कॾहिं परिवर्तन थींदी? जेसि ताईं असां सम्झंदासीं न, तेसि ताईं असांजी दुनिया परिवर्तन थियणु सोचियो ई न। तेसि ताईं माण्हू हिक ॿिए खे चईंदो रहंदो, इहो ख़राबु, इहो ख़राबु, इहो ख़राबु। माउ पीउ चईंदा ॿार ख़राबु, ॿार चईंदा माउ पीउ ख़राबु, नुंहुं चईंदी ससु ख़राबु, उहो चईंदी उहो ख़राबु, उहो चईंदो उहो ख़राबु, नेता आहिनि ख़राबु, भॻवानु ख़राबु, है न। कई माण्हू ख़ुदि जी ग़लती न मञंदा आहिनि। अॼु माण्हू चए भॻवानु ख़राबु आहे, भॻवानु मुंहिंजी कुझु ॿुधंदो न आहे। त तव्हां केतिरो भॻवान जो चयो था मञो? तव्हां केतिरो भॻवान जी इज़त था करो, है न। त इहे बि असांखे सम्झणो खपे। जॾहिं असां हेॾे वॾे भॻवान जे एॾा भयानक रूप ठाहियूं था, पोइ चऊं था हा आहे इहो, देखा देखी में बसि चऊं था हा आहे इहो। असां एॾा कूड़ पाप विकार में वञूं था, कूड़ पाप ॻाल्हाइनि त चईंदा असांजे अंदरि भॻवानु आहे। भॻवानु कोई विकार में वेंदो? क्रोध कंदो? काम क्रोध लोभ कंदो? अगरि भॻवानु ई कामी क्रोधी लोभी मोही अहंकारी आहे त भॻवान खे माण्हू यादि छो थो करे? तव्हांजे अंदरि भॻवानु आहे, तव्हां क्रोध न कंदा आहियो। पोइ जॾहिं ॿियो क्रोध करे थो त चए थो भॻवानु हिनखे शांती ॾे। मतिलबु उनजे अंदरि भॻवानु न आहे, तव्हांजे अंदरि भॻवानु आहे। मतिलबु जेसि समय क्रोध करे थो उन समय भॻवानु निकिरी थो वञे छा? इहो त स्वार्थी ॾी, इहो मतिलबु ई भॻवानु आहे। जो असांखे जॾहिं क्रोध जो भूत पकड़े थो त ख़ुदि निकिरी थो वञे। त अहिड़ो भॻवानु त कंहिं कम जो न आहे। त असां ॾिसो, इहे बि अगरि असां सम्झूं कि जेसि ताईं असां पंहिंजी सुठी ॻाल्हियूं जेसि ताईं असां सोचंदासीं न, बुद्धि में न रखंदासीं, तेसि ताईं असां में परिवर्तन न ईंदो। तेसि ताईं असांजी बुद्धि ख़राब जी ख़राब ई रहंदी। कोई माउ पीउ, कोई टीचर कंहिं ॿार खे इहे चइण जे हक़दार न आहे कि वो ख़राबु आहे। पहिरियों ख़ुदि खे ॾिसो, पहिरियों ख़ुदि खे ॾिसो कि असां केतिरा सुठा आहियूं।
असां केतिरो जीवन जो अर्थ सम्झो आहे, असां केतिरो किताबुनि जो ग्रंथ शास्त्रनि जो अर्थ सम्झी करे जीवन में धारण करे हलूं था, तॾहिं उहो टीचर ॿार खे चई सघंदी आहे। पर चयूं छो, कंहिंखे ख़राबु चऊं छो असां? ॾिसो, अॼु माण्हुनि जे आत्मा में न बिल्कुलु बि शक्ति न आहे। ये ॻाल्हि असां सभिनि खे सम्झी करे जीवन में धारण करे हलणी ई पवंदी, है न। अॼु ॿार में माउ पीउ में ई शक्ति न आहे। अॼु ॾिसो, ॿारनि खे कंहिं बि वॾे माण्हू खे माण्हू चए थो इहे ख़राबु आहे, केॾो टॉर्चर थो थिए माण्हू जे मथां, केॾो मेंटल प्रेशर थो थिए, केॾो डिस्टर्ब थो थी वञे, केॾो डिप्रेशन में थो अची वञे। ऐं सुठे भले ॿार जे जीवन असां कीअं ख़राबु कंदा आहियूं, सिर्फ़ु हिकु पढ़ाई जे कारण। ऐं माण्हू चवनि था असांखे अंग्रेज़नि आज़ादु कयो, असां अंग्रेज़नि सां आज़ादु थी वियासीं। किताबियूं त तव्हां उहे ई अंग्रेजी वारा पढ़ायो था, ऐं जेको ॿारु नथो पढ़ी सघे हुनखे डफर था चओ। किथां आज़ादु थियो आहे भारत? किताबुनि में त उहो ई जीसस क्राइस्ट, वीसस क्राइस्ट, उन्हनि जो ई, क्रिश्चन जो ई त सभु कुझु किताबूं ठहियल आहिनि न। प्रेयर बि उहे ई कराईंदियूं, त लंच में उहो बि कराईंदियूं, एमीन एमीन, जीसस क्राइस्ट, थैंक यू, न। किथां तव्हांजो भारत आज़ादु थियो आहे अंग्रेज़नि सां? जेको ॿारु अंग्रेजी नथो पढ़ी सघे, नथो ॻाल्हाए सघे, उहो डफर आहे। त इहे असांखे जेसिताईं माउ पीउ न सम्झंदा तेसिताईं स्कूल वारा तव्हांजे ॿारनि खे ॿियो ई जीवन ख़राबु करे छॾींदो। अॼु माउ पीउ ऐं ॿार सुठो भलो ॾिसो, 3 साल ॿार केॾो सुठो लॻंदो आहे। हुन खां पोइ स्कूल में जॾहिं टीचर चईंदी आहे इहे पढ़े नथो, त ॿारनि जे मथां उन्हनि जो प्यारु घटि थींदो वेंदो। मतिलबु ॿारु पढ़े नथो मतिलबु सुठो न आहे, ख़राबु आहे, पढ़ी नथो सघे, है न। त माउ पीउ पढ़ाई ॿारनि जे विच में इहा पढ़ाई अची, ॿियो कुझु हुनजी सुठी ॻाल्हि नज़र ई न ईंदी आहे माउ पीउ खे। जीअं त टीचर हुननि खे अंधो ई ठाहे छॾंदी आहे कि तव्हांजो ॿारु कुझु बि न करे सघंदो आहे, इंग्लिश नथो पढ़ी सघे, इहे नथो करे सघे, इहे त जीवन में कुझु बि न कंदो, ईअं ई रहंदो, भाॼियूं विकिणंदो, शादी कंदो, ॿार पैदा कंदो। तव्हां छा कयो अथव? उहो बि तव्हां बि त ईअं ई करो था। बसि अंग्रेजी जा 2-3 शब्द अची विया त तव्हांखे अंग्रेजी अची वई, हा। त असांखे सम्झणो खपे कि जीवन में ॿियो बि कुझु आहे। ऐं पढ़ाई, तव्हां बि त ग्रंथ शास्त्र, गीतायूं, रामायणियूं सिर्फ़ु पढ़ो ई था न, कहिड़ो जीवन में धारण करे हलो था। त ॿार बि किताब पढ़नि ई था न, उन्हनि पढ़नि, पास थियनि, बसि थी वियो। छा फ़र्क़ु थोरी आहे। जे वॾा ॿार बि गीता में लिखियलु आहे काम मां शत्रु आहे, कंहिं विकार छॾियो आहे? छॾियो आहे? तव्हांजी सुखमनी जपजी साहिब ग्रंथ शास्त्रनि में बि विकारनि जे लाइ ग़लति ॻाल्हि लिखियलु आहे, छॾियो आहे? रामायण में राम जी छा कई? कोई ठहियो आहे अञा ताईं राम जी? त तव्हां ॿारनि खे कीअं था चओ इहे डफर आहे, इहे जीवन में कुझु न करे सघंदो, है न। जेसिताईं माउ पीउ पंहिंजे ॿारनि खे उहो न कंदो, ठीकु आहे, जो बि पढ़े थो ठीकु आहे। तव्हां ॿारनि खे कुझु बि, असांखे चाहे ॿारु चाहे कोई बि हुजे, अॼु तव्हां गुस्से में अची करे कंहिंखे चईंदा न तूं त मर वञी वञ, त अॼुकल्ह माण्हुनि जी अहिड़ी मेंटल स्टेट थी वई आहे कि उहो मरी बि वेंदो ऐं लिखी वेंदो मुंहिंजी माउ चई मर वञी, मां मरां थो। पोइ वेई रोइजो कि मां त गुस्से में आहियां, है न। अॼु कंहिंखे बि, चाहे पुटु हुजे, चाहे धीअ, चाहे नुंहुं हुजे, चाहे ससु हुजे, अॼु तव्हां सस खे बि परेशान कंदा हुनखे बि अगरि तव्हां टॉर्चर कंदा रहंदा त उहो वञी नदी में डूबी वेंदी न। त अॼुकल्ह दुनिया में तव्हां घर गृहस्थी में जेतिरो हिक ॿिए जी सुठी ॻाल्हियूं ॾिसी करे हलंदव न, तॾहिं घर में शांती रहंदी। घर में ईंदो न आहे वीचारो भाई, धंधो करे कोई भाई ऐं घर जी लेडीज़ शुरू थी वेंदी आहे, हिन ईअं कई, हिन ईअं कई, पढ़े नथो, ईअं नथो करे। वैसे ई माण्हुनि खे ॿाहिरि घटि टेंशन आहे, जो तव्हां घर में ईअं हिकु पढ़ाई जे कारण पंहिंजे घर बिगाड़ो था।
न हिकु पढ़ाई जे कारण माण्हू ॿारनि सां बि सुठी रीति नथो लॻे हली सघे, ॿार वीचारा काॾे कुझु खेॾी बि नथा सघनि, घर में बि शांती जो माहौल न आहे, लड़ाई अहिड़ी कहिड़ी पढ़ाई आई आहे। त बाबा असांखे चवनि था, ॾिसो जीवन में हर हिकु चीज़ खे सुठी रीति ॾिसी करे, हर हिक जी विशेषता ॾिसी करे ऐं हर हिक जी महिमा ॻायो। सिर्फ़ु भॻवान खे सुठो न चओ, भॻवान तूं ॾाढो सुठो आहे, इहो आहे, ख़ुदि बि सुठा ठहो, ॿियनि खे बि सुठी नज़र सां ॾिसो, ख़ुदि खे बि सुठी नज़र सां ॾिसो। भॻवानु चए थो ख़ुदि जी महिमा ॻायो, मां शांति आहियां, मां सुखी आहियां, मां शक्तिशाली आहियां। हिन घर में रहण वारी हर आत्मा शांति आहे, सुखी आहे, शक्तिशाली आहे, सभु पंहिंजो कमु सुठी रीति कंदा आहिनि, सभु सुठा आहिनि, असां सभु ॾाढा सुठा आहियूं। इहे ॿार बि ॾाढा सुठा आहिनि, नथा पढ़नि त बि ॾाढा सुठा आहिनि, नथा खाइनि त बि ॾाढा सुठा आहिनि। त सुठो सुठो चई करे ई सुठो थींदो। जीअं तव्हां भॻवान खे सदा हुनजी महिमा ॻाईंदा आहियो न, ख़ुदि जी ऐं ॿारनि जी महिमा ॻायो, हर हिक जी महिमा ॻायो, तॾहिं त असां भॻवान खे बि प्यारा लॻंदासीं न, न त उहो त ॾाढो सुठो आहे। ऐं असां नीच पापी कामी क्रोधी लोभी मोही अहंकारी आहियूं। इहे चई चई करे अॼु जो इंसानु अहिड़ो थी वियो आहे। भॻवान जे अॻियां हुनजी महिमा ख़ुदि जी ग्लानी करे करे इंसानु अहिड़ो थींदो थो वञे, थी वियो आहे। त हाणे परमात्मा असांखे सेखारींदा आहिनि कि ख़ुदि जी महिमा ॻायो, कि मां भॻवान जो ॿार बि ॾाढो सुठो आहियां। अगरि असां चईंदा आहियूं भॻवानु असांजो माता पिता आहे, त उहो माता पिता आहे त जेको जहिड़ो माउ पीउ हूंदो ओड़ा ई त ॿार हुजणा खपनि न। कि माउ पीउ त ॾाढो ऊचो आहे, हुनजा ॿार कामी क्रोधी लोभी मोही अहंकारी आहिनि। अॼु ॾिसो माउ पीउ ठहींदा न त ख़ुदि जी बुराइयूं, ख़ुदि जी कमज़ोरियूं सभु ढकिजी वेंदियूं आहिनि, ऐं ॿारनि जी बुराइयूं, नंढनि जी बुराइयूं साम्हूं अची वेंदियूं। पोइ अगरि उन्हनि खे कोई ख़ुदि जी ग़लती अहसासु ॾियाराए न त उन्हनि खे सुठो न लॻंदो। पर ॾिसो घर में जो वॾा हूंदा आहिनि, जो बि माण्हू घर में रहंदा आहिनि न हिक ॿिए सां गॾु, कई बार उन्हनि जी बुराइयूं बि नंढनि में ईंदियूं आहिनि। छो जी माउ पीउ त ॿार खे खाराए पीआरे थो, 24 घंटे त माउ पीउ सां ई गॾु रहंदो आहे ॿार, हुनजी परवरिश में ई रहंदो आहे। त माउ पीउ जा गुण ईंदा त अवगुण न ईंदा छा? इहे एक्सेप्ट न कंदो आहे कोई। कंहिं ॿार में अगरि कुझु ग़लति हूंदो न, ऐं अगरि कोई समझदार व्यक्ति चई छॾे कि ॾिसो तव्हां में बि त आहे, त तव्हांजे ॿार में बि आहे, त हुनखे बुरो न लॻंदो, बुरो लॻंदो कि मूंखे ईअं छो थी थिए, पर आहे त आहे। अगरि माउ में आदत हूंदी चीजूं लिकाइण जी, भले उहो संभाले करे रखे थी, लेकिन वो ॿार बि उनखे उन रीति ई कंदो, ॾिसंदो, मां ॿार तव्हांखे ॾिसंदो ई आहे मुंहिंजा माउ पीउ छा था करनि। उहो ॿुधंदा आहिनि, अॼुकल्ह जा ॿार समझदार आहिनि कि हा मम्मी बि ईअं करे थी त मूंखे बि ईअं करिणो खपे। त इन करे ॾाढो सावधानी सां असांखे जीवन, ऐं कंहिंखे बि अपशब्द त कुझु बि न चइणो। तव्हांजे कंहिं शब्द जो कोई शार्थ करे बि छॾंदो न, पोइ तव्हांखे पछताइणो पवंदो कि अरे मां त हा हुनखे चयो हुयो कि हाणे पास न थिए न त मरी वञिजां, बसि रिज़ल्ट आयो पास न थियो, मरी वियो वञी करे, मम्मी चई मूंखे मारदी न त मम्मी मरी वञो तंहिंखां सुठो है न। त टीचरनि खे बि तव्हां पहिरियों ई चई छॾो भई असांजो ॿारु जीअं पढ़े थो ठीकु आहे, टीचर जो कोई हक़ न आहे कि ॿार खे चए कि इहे जीवन में कुझु न करे सघंदो है न। त पंहिंजे ॿारनि खे अॼु खां ईअं कॾहिं न सेखारिजो कि डॉक्टर भॻवानु आहे, टीचर भॻवानु आहे, माउ पीउ भॻवानु आहे, या त माउ पीउ टीचर डॉक्टर सुठा थी वञनि त चओ त बि ठीकु आहे, न त अॼु जे ज़माने में त के ॿार खे बि न चई सघंदा तुंहिंजा माउ पीउ आहे न भॻवान जो रूप हूंदो, अलाए हुनजा माउ पीउ कहिड़े सुभाउ संस्कार वारा हुजनि,
उहो बि ओड़ो ठही वेंदो आहे वीचारो, पोइ पाप तव्हां ते ठही पईंदो। कि डॉक्टर खे माण्हू चए डॉक्टर भॻवान जो ॿियो रूप आहे, डॉक्टर चई छॾियईं न बसि हाणे मां न बचंदमि, बसि उहो पको करे वठंदो आहे। लेकिन भॻवान जी शक्ति खे पहचानो। अॼुकल्ह जा डॉक्टर भॻवान न आहिनि, अॼुकल्ह जा टीचर भॻवान न आहिनि। तव्हां अगरि इहे ग़लति शिक्षा अॼुकल्ह जे ॿारनि खे ॾिनी, भई असां चई बि न सघंदा आहियूं, पर असां एतिरो सेखारियूं हा भई चलो टीचर छा चए थी हुन हिसाब सां हुनखे चओ ठीकु आहे। अंध में न चइजो कि टीचर जो चए न उहो ई कजा, छो कि अॼुकल्ह टीचर बि स्टूडेंट सां ग़लति कमु कंदा आहिनि। उहो चईंदा मम्मी पापा चए थई टीचर जो बि चई उहो कजा चुपचाप सां, पतो लॻो टीचर चए ग़लति कमु कर त करे आयो तव्हांजो ॿारु। त अॼुकल्ह जी जीवन में असांखे ॿारनि खे कीअं संभालणो आहे, ॿारनि खे छा हर हिक खे अॼुकल्ह हर ॿार ॿुधी थी वियो आहे। ॾाढो ई सोचे सम्झी करे भॻवान भरोसे हलणो आहे, तॾहिं तव्हां बि जीवन में सेफ रहंदा त ॿार बि। भॻवान जी शक्ति खे बि कम में लायो, ख़ुदि ई सभु बोझ खणी गधे वारो जीवन न जीअणो आहे असांखे। अच्छा मीठे मीठे सिकियल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे हद जी इच्छाउनि खे छॾे सुठो ठहिण वारा इच्छा मात्र विद्या ठहूं। बाबा चवनि था मन में कोई बि इच्छा हूंदी आहे न त उहा असांखे कॾहिं बि सुठो न ठहणु ॾींदी आहे। जीअं असां धूप में हलंदा आहियूं त परछाई अॻियां वेंदी आहे न, उनखे पकिड़ो त पकड़ाए में न ईंदी, ऐं जॾहिं असां पीठ करे हलंदा आहियूं त परछाई असांजी पुठियां पुठियां ईंदी। त ईअं ई अगरि असांखे इच्छा हूंदी न त उहा कॾहिं बि उहा असांखे रुलाईंदी आहे। अगरि असांखे इच्छा आहे मुंहिंजो ॿारु फस्ट रैंक खणी अचे त उहो अलाए ॿारु आहे लाइक़ु आहे न आहे, उहो त हुनजे मथां आहे न। असां छो इच्छा रखूं कि इहो डॉक्टर ठहे, है न। असांखे उन्हनि खे पढ़ाइणु लिखाइणो आहे, पोइ जेतिरा बि मार्क्स खणी अचनि जो बि ठहनि उहो उन्हनि जी क़िस्मत, है न। न त कोई बि इच्छा रखी न मुंहिंजी नुंहुं ईअं करे, मुंहिंजो ॿारु ईअं करे, मुंहिंजो पति ईअं करे, न कंदो त तव्हां रोईंदो। तव्हां हुननि सां सुठो हलो, सुठो सोचो, सुठो ॻाल्हाए, सुठो कर्म कंदा हलो, पोइ ॾिसो तव्हांजी सभी इच्छाऊं पाण ई पूरो थी वेंदियूं, है न। असां पंहिंजी सुठी सोच, सुठे बोल, सुठा कर्म रखूं, कंहिंसां इच्छा न रखो, पंहिंजो कर्म कंदा हलो। थियो ठीकु आहे, न थियो त बि ठीकु आहे। न त छा थींदो आहे अगरि असां सोचूं कि न ईअं ई थिए, न थिए त पोइ रोइणो पवंदो। त हिन करे कोई बि हद जी इच्छाउनि जे पुठियां भॼो न, इहे मृग तृष्णा समान आहे। मतिलबु जो चीज़ असांखे जीअं नज़र अचे थी उहो ओड़ी आहे न। अॼुकल्ह माण्हुनि खे लॻंदो असांजा ॿार डॉक्टर इंजीनियर ठहनि, लेकिन अॼुकल्ह जे ज़माने में डॉक्टर इंजीनियर जी जीवन सुठी आहे, केॾो भ्रष्टाचार आहे ॿाहिरि ॾिसो वञे। तव्हांजो ॿारु डॉक्टर ठही बि वियो न त हुनजी उहा जीवन बि ॾाढी ई कठिन हूंदी। हुनखे कई बार रिश्वत बि वठणी पवंदी, ग़लति कमु बि करिणो पवंदो जीवन में अॻियां वधण लाइ। जीवन में हर फील्ड में अगरि माण्हू अॻियां वधणु चाहे थो त हुनखे किथे न किथे पंहिंजी सुठी ईमानदारी, पवित्रता खे दाग़ लॻाइणो ई थो पए, है न। त इन करे बाबा चवनि था कि अॼुकल्ह हद जी इच्छाऊं रखणु मतिलबु मृग तृष्णा समान आहे। मतिलबु जो चीज़ असांखे नज़र अचे थी न ओड़ी आहे न, हिन करे सदा बची करे रहो, कोई बि इच्छा न करो, पंहिंजी सुठी सोच बोल कर्म कंदा हलो। बसि स्लोगन आहे पंहिंजे श्रेष्ठ कर्म व श्रेष्ठ चलन द्वारा दुआयूं जमा करो, है न। असांखे सिर्फ़ु हिन जन्म जे लाइ न जीअणो आहे,
असांखे सिर्फ़ु इहो जन्म ई न रहणो आहे, लेकिन असांखे अॻियां जा जन्मनि जे लाइ बि जीवन में दुआयूं जमा करणियूं आहिनि। त पंहिंजी सुठे बोल, सुठी चरण, सुठे कर्मनि द्वारा दुआयूं जमा कंदा हलो, तॾहिं पहाड़ जहिड़ी ॻाल्हि बि रुई थी वेंदी है न। वॾे खां वॾी ॻाल्हि बि असांजे जीवन में रुई हिकदमि नंढी कॾहिं थींदी। चईंदा न अलाए कंहिंजी दुआ लॻी तो असां बची वियासीं, है न। इन करे जीवन में हमेशह अगरि तव्हां सुठो नथा ॻाल्हाए सघो, सुठो नथा सोचो, सुठा नथा करे सघो त बुरो बि न करो। छो जी अगरि कंहिंजी बुरी बदुआ लॻी वेंदी आहे त असांजो ठहियलु घर बि बिगड़ी वेंदो आहे न। कंहिंजे घर में झाको न, चाहे तव्हांजे भाउ जो घर ई छो न हुजे, है न। अॼु ज़्यादातर लेडीज़ जो इहो ई कमु आहे, पंहिंजे जीवन में ध्यानु न ॾींदा। मुंहिंजी भाभी शादी करे पोइ पंहिंजी माउ खे बि भड़काईंदा, ॾिस उहा हीअं थी करे, हीअं थी करे। तव्हां पंहिंजो घरु ठाहियो न, है न। इन करे देखा देखी न करो। पंहिंजे घर में मूंखे पहिरियों पंहिंजो घरु त ठाहियो, न त तव्हां अगरि हुनजो घरु ख़राबु कंदव त तव्हांजो बची सघंदो छा। त इन करे पंहिंजी श्रेष्ठ कर्म, पंहिंजी श्रेष्ठ चलन द्वारा तव्हांजो जो पति आहे, पत्नी आहे, ॿार आहिनि, ससु नुंहुं, जो बि आहे, उन्हनि सां गॾु सुठी रीति हलो, उन्हनि जी दुआयूं वठंदा हलो, त तव्हांजो जीवन आपे ई आसान थी वेंदो। वॾे खां वॾी ॻाल्हि बि नंढी थी वेंदी। दुआयुनि सां ई नंढी थींदी आहे, पैसे सां नंढी न थींदी आहे, पढ़ण लिखण सां ई नंढी न थींदी आहे। थोरा सुठा कर्म करण बि सिखो, ॿियनि खे बि सेखारियो, सुठा बोल बोलणु, कर्म करणु, सोचणु, तॾहिं असांजे जीवन आसानी सां जी सघंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।